नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में ख़बर ॾींदा हलूं त ठुल में जदोजहद एक्शन कमेटी तरफ़ां मिठे पानी जी स्कीम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ टाउन कमेटी ठुल खां रैली कढे तालका अवामी प्रेस क्लब ठुल अॻियां धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। धरणे खे ख़िताब कंदे जमाल जोश बुरडो, लतीफ़ुल्लाह लाशारी, अब्दुल रज़ाक लाशारी ऐं ॿियनि चयो आहे त ठुल जे मिठे पानी जी स्कीम में करोड़े रुपयनि जी करप्शन करे असांजे शहर वासियुनि खे रोडनि ते निकिरण ते मजबूर कयो वियो आहे। सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो था करियूं त हिन जो नोटिस वरितो वञे। हीअ जेका सालनि खां या वाटर सप्लाई स्कीम जेका असांजी मंज़ूर थी हुई, हिन वक़्तु रोलड़े जो शिकार असां सम्झूं था ऐं हिन में जेके मौजूदा MP आहे ऐं सिंध गवर्नमेंट खे उन जो असां सबबु सम्झूं था सुस्ती जो, ऐं असां फिलफोर जेको आहे हिन जो मुतालबो था करियूं त हिन जो जेको आहे पहिरियां त हिन जी इंक्वायरी कराई वञे। अरबनि रुपए जी करप्शन करे असांजे शहर खे नियत छॾे ॾिनो आहे, लावर छॾियो आहे। असांजो हीउ जेको तमामु ऑल पार्टी जो इलेक्शन कमेटी एहतजाज आहे इन हवाले सां आहे त फिलफोर शहर खे मिठो पाणी असांजो बुनियादी हथ ॾिनो वञे, वरना असांजो दाइरो वसी कंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।